वेलकम बैक नाज़रीन। शिदातकोट में शिया उलमा काउंसिल पारां जिले सदर हाजी शफकत अली हाड़ो ते कातलाणे हमले जो केस दहशतगर्दी ट्रोल वारी अदालत में न मोकलण ऐं मुल्क में वधंदड़ शिया टारगेट किलर्स खिलाफ कोटू मोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं सख्त नारेबाज़ी पिण कई वई। इन मौके ते शिया उलमा काउंसिल सिंध जे अगवान अलामा रियाज़ हुसैन अल हुसैनी, मुमताज ईमानी, ज़मीर हुसैन शाह, गुलाम सरवर नकवी, हसन अली शाह, न्याज़ भट्टी ऐं ॿियनि अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु मख़सूस टोलो शहर में शीयनि खिलाफ़ चिड़ ॾियारींदड़ तक़रीरूं करे फ़िरके वारियत जी बाहि भड़काए ॿीहर खूनरेज़ी कराइण चाहे थो। हुननि इल्ज़ाम हयो त एसएसपी कंबर शिदातकोट ऐं ए सेक्शन थाणे जो एसएचओ धुर बणियल आहिनि, जिन संदसि अगवान शफकत हुसैन हाड़ो ते थियल कातलाणे हमले जो केस दहशतगर्दी ट्रोल वारी अदालत ॾांहुं मोकिलण बदिरां ग़लत तरीक़े सां दाख़िल कयो आहे। अगवाननि तक तां चूंडियल सूबाई वज़ीर मीर नादर मक्सी समेत आला अधिकारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी साणन इंसाफ़ ॾियारियो वञे। दादो ज़िले में कणिक